يوم الدين سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي واجعل لي وزيرا من أهلي أما بعد فأعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم من همزه ونفخه ونفثه بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا قوا أنفسكم وأهليكم نارا وقودها الناس والحجارة عليها ملائكة غلاظ شداد لا يعصون الله ما أمرهم ويفعلون ما يؤمرون قابل صدر احترام علماء کرام المعززین حاضرین سامعین صراط جو काफ़ी हिस्सो गुज़री चुको आहे उन खां बाद तव्हांजे साम्हूं मुखातिब थियण जो हुकुम थियो आहे जेकॾहिं वेहण जी ताक़त ऐं हिमत आहे त कुझु बयान करके हलाइजे न तो शेख साहब घर से कयूं इस्लामी कलमात अदा कनि छो तो आखिर में फिक्र आखिरत जो मौजू मिलियो है तो ही फिक्र आखिरत इंतहाई अहम मौजू है दीन इस्लाम जो जिनकी अहमियत का इनकार करना मुमकिन है आखिरत जो फिक्र हर मुसलमान की हुजण खपे बल्कि हर इंसान की हुजण खपे छो तो आखिरत हमेशा रहने वाली जिंदगी है सब खां भली है ये दुनिया आरज़ी है सब खां बेकार है छो तो जे मालिक ही दुनिया पैदा फरमाई है वो खुद फरमाए तो वमन हयात दुनिया इल्ला मताउल गुरूर ये दुनिया की हयाती ठगी जो सामान है दुनिया की जिंदगी धोखे जो सामान है ठगी जो सामान है ये के बुधायो है उन्हें खालिक कायनात बुधायो है जे दुनिया की पैदा फरमायो दुनिया की पैदा फरमाए उन्हें हकीकत से बुधाई छड़ी पर अफसोस असा के इन यकीन कोने तो फिक्रत आखिरत मन आखिरत वाली जिंदगी जो फिक्र यो फिक्र हर मुसलमान के हुजण खपे छो त अल्लाह जी तौहीद उन मक़सद फिक्र आखिरत है आखिरत की निजात है इत्तिबा सुन्नत जो मक़सद आखिरत की निजात है अल्लाह जी इबादत जो मक़सद आखिरत जो छुटकारो है नमाज पढ़ रोजा रखन हज कर ज़कात जो मक़सद ही है आखिरत जो छुटकारो आखिरत की निजात उन्हें छुटकारे जे लाइ इंसान दुनिया में अमल करे तो तौहीद कबूल करे तो तौहीद ला तकलीफूं बर्दाश्त करे तो सुन्नत ला कुर्बानी दे तो यो आखिरत जो फिक्र है लेकिन आखिरत जो फिक्र न हुजे केर अमल कोन कंदो इन्हें करे कुरान जो अहम जो मौजू है वो फिक्र आखिरत है शुरू खां थी आखिरत कुरान के पढ़ो और सा पढ़ी सो तो मौजू फिक्र आखिरत है आखिरत जो अज़ाब आखिरत जो नेमतों आखिरत जो सवाब हिसाब किताब अमाल जो वजन अक़वाल जो वजन अमाल नामा जो बयान कुल सिरात हिसाब किताब जन्नत जहन्नम जन्नत जो नेमतों जहन्नम जो अज़ाब ये सभी आखिरी शयूं आहिनि
ये सभी आखिरत में थींदियूं, दुनिया में कोन थींदियूं। छो त अल्लाह छा चयो, वल अज़ाबुल आखिरति अकबर लौ कानू यअलमून। दुनिया में तो अज़ाब अचे थो, पर आखिरत जो अज़ाब सब खां वॾो आहे। अगर ये ॼाणियूं त, अगर इंसान ॼाणे सम्झे त आखिरत जो अज़ाब सब खां वॾो आहे ऐं आखिरत जो नेमतूं सब खां वॾियूं आहिनि। उहे कंहिं तरफ़ां आहिनि, नुज़ुलुम मिन गफ़ूरिर रहीम, गफ़ूर रहीम तरफ़ां मेहमानी, आखिरत जी मेहमानी। मेहमानी अल्लाह ताला जन्नत वारनि जी बि कंदो ऐं जहन्नम वारनि जी बि कंदो। अल्लाह ताला जन्नत जो मेज़बान बणिबो ऐं जहन्नम जो मेज़बान बणिबो। त आखिरत छा आहे? सूरह आला जी आखिरी सूरह आला जी आयत जो तरतीब ये ॿुधाए थो, क़द अफ़लह मन तज़क्का व ज़करा इस्म रब्बिही फसल्ला बल तुसिरून अल हयात दुनिया वल आखिरतु खैरुम व अबक़ा। कामयाब आखिरत में उहे थींदा जिन पंहिंजे नफ़्स खे पाक कयो अल्लाह जी नाफ़रमानी खां, शिर्क ऐं बिदअत खां, गुमराही खां, हराम खां, बदकारी खां, नाजायज़ करण खां, पंहिंजे नफ़्स खे गुनाहनि खां पाक करे थो। फसल्ला ऐं निमाज़ क़ाइम कंदड़ हुजे, निमाज़ पढ़ंदो रहे थो। क़द अफ़लह मन तज़क्का व ज़करा इस्म रब्बिही फसल्ला, पंहिंजे रब जे नाले जो ज़िक्र करे ऐं निमाज़ क़ाइम कंदो रहे त पोइ उहो इंसान आखिरत में कामयाब थींदो। पर उहो इंसान आखिरत खां गाफ़िल छो थो थिए? उन ज़िल दिमाग़ मां आखिरत जो फ़िक्र छो थो निकिरे? बल तुसिरून अल हयात दुनिया, आखिरत जे फ़िक्र खां गाफ़िल करण वारी हिकिड़ी शइ आहे, दुनिया जी मोहब्बत, दुनिया जो जाहो जलाल, दुनिया जो ऐशो इशरत, दुनिया जो कुर्सी मनसब उहदो, दुनिया जो मालो दौलत, वडेर सरदारी, रईसी, पीरी, हुक्मरानी, सदारत, वज़ारत, ये शयूं इंसान खे आखिरत खां गाफ़िल कनि पियूं। उन मुशाहिदो करे ॾिसो था दुनिया में, ॾिसो ये सभई हिन दुनिया में पंहिंजे पाण खे हुक्मरान ऐं वडेरा ऐं सरदार सॾाइनि था, लेकिन आखिरत में इन मां को बि हुक्मरान थी कोन ईंदो, को वडेरो थी कोन ईंदो, को सरदार थी कोन ईंदो, को रईस थी कोन ईंदो, को पीर कोन ईंदो, पीर थी कोन ईंदो। सभई आजिज़ थी ईंदा, बंदा बाना थी ईंदा। इन कुल्लु मन फिस समावाति वल अर्दि इल्ला आति रहमान अब्दा। ज़मीन आसमान जी मखलूक जेके बि आहिनि सभई इंसान क़यामत जे ॾींहुं बाना थी ईंदा, बाना थी ईंदा। अल्लाह जे दरबार में आखिरत में को पंहिंजी सरदारी खणी कोन ईंदो, सभई बाना थी ईंदा। बल्कि जेके दुनिया जा बादशाह आहिनि क़यामत जे ॾींहुं लिखण में हूंदा, लिखंदा पिया ज़ाहिर कोन हूंदा। अल्लाह ताला पुछंदो, ऐन मुलूकुल अर्ज़, ज़मीन जा बादशाह किथे आहिनि? ऐन जब्बारून, जाबिर ज़ालिम किथे आहिनि? ऐन मुतकब्बिरून, मुतकब्बिरून किथे आहिनि? क़यामत में अल्लाह पुछा कंदो, ये किथे आहिनि? दुनिया में जबर कयो, ज़ुल्म कयो, मुतकब्बर कयो, ओहदे जे मनसब ते जे फ़ख्र, ओहदे मनसब ते फ़ख्र कंदे, वडेर सरदारी ते फ़ख्र कंदे, उन जे घुमंड में अची करे आखिरत खे विसारे छॾियऊं, आखिरत खे विसारे छॾियो। उहे दुनिया में हमेशह रहंदासीं, असांजी सदा सरदारी ऐं वडेर हमेशह रहंदी। इन करे फिरौन पंहिंजे पाण खे रब सॾायो, अना रब्बुकुमुल आला। हामान उनजो वज़ीर थियो, क़ारून खे अल्लाह ज़ुल्म सां आज़मायो, उन में दुर्द हमेशह रहंदी। पर ये सभई ये ॾिसो दुनिया में ही तबाह थी आहे, इन बादशाह दुनिया में ख़त्म थी वियो। आखिरत में कहिड़ी शइ कमु ईंदी? अल्लाह ताला छा फरमायो? अबू लहब जे लाइ, तब्बत यदा अबी लहब व तब मा अगना अन्हु मालुहु व मा कसब सयस्ला नारन ज़ात लहब। हालांकि नबी जो चाचो हुयो, पर उन चाचे खे अल्लाह फरमाए तबाह थिए उहे अबी लहब जा पाण बर्बाद थिए। मा अगना अन्हु मालुहु व मा कसब, जेको माल कमायो उन कमु कोन आयो, सिधो ई भरकर बाह में, सिधो ई भरकर बाह में दाख़िल थींदो। इन करे अल्लाह रब्बुल आलमीन अहले ईमान के, मुसलमान के हिदायत करना है, या अय्युहल्लज़ीना आमनू या अय्युहल्लज़ीना आमनू क़ू अनफुसकुम व अहलीकुम नारा। हे ईमान वारो, पंहिंजो पाण खे ऐं पंहिंजे अहल अयाल खे बाहि खां बचायो। या कहिड़ी बाहि आहे?
दुनिया जी बाहि ज़िक्र कोन्हे, आख़िरत जी बाहि अल्लाह फरमाए थो, आख़िरत जी बाहि खां पाण खे बचायो ऐं पंहिंजे अहल अयाल खे बचायो। हालांकि बाहि गर्मी अल्लाह रखी आहे, जेके चाहे तंहिंखे अल्लाह माफ़ करे, जेके चाहे अज़ाब करे, पर असांखे हुकुम छो कई? असां दीन नाज़िल फरमाई, पैगंबर मोकिली, किताब नाज़िल फरमाई, उन में हर शइ अल्लाह ॿुधाए छॾी त आख़िरत में छा थींदो, हिसाब किताब थींदो, वज़न थींदो, अमल तुरंदा, अक़वाल तुरंदा, तुंहिंजा कौल तुरंदा, अमाल नामा में रहाया वेंदा, पुर सिरात क्रॉस थींदो। पोइ इहे जेके मंज़िलूं आहिनि, इन्हनि जो ख़ौफ़, इन्हनि जो फ़िक्र हर मुस्लमान खे हुन लाज़िम आहे, छो त इहे बरहक़ आहिनि, छो त क़यामत आख़िरत जेके यकीन न आहे उहो मुस्लमान ई न आहे, बल्कि उनखे क़ुर मुशरिक चयो आहे। जंहिंखे आख़िरत यकीन न आहे उनखे क़ुर मुशरिक चयो आहे। अल्लाह फरमायो वैलुल लिलमुशरिकीन अल्लज़ीना ला यूतून ज़कात व हुम बिल आख़िरति हुम काफ़िरून। वैल आहे मुशरिकनि जे लाइ, बर्बादी आहे मुशरिकनि जे लाइ, उहे मुशरिक जेके ज़कात कोन था ॾियनि, ज़कात न ॾियण वारो मुशरिक आहे, व हुम बिल आख़िरति हुम काफ़िरून, ऐं उहे क़यामत जो इनकार कनि था, आख़िरत जो इनकार कनि था, तो आख़िरत यकीन कोन्हे। आख़िरत यकीन करण वारा केर आहिनि? वल्लज़ीना युमिनून बिमा उनज़िला इलैका वमा उनज़िला मिन क़ब्लिका वबिलआख़िरति हुम यूक़िनून। मुत्तक़ी इंसान उहे आहिनि, परहेज़गार इंसान उहे आहिनि, अहले तौहीद इंसान उहे आहिनि जेके उन शइ ते ईमान आणीनि था जेका रसूलुल्लाह नाज़िल थी ऐं जेका उन खां अॻु में नाज़िल थी उन ते बि ईमान आणीनि था। वहुम बिलआख़िरति हुम यूक़िनून, ऐं क्या आख़िरत ते यकीन रखनि था। आख़िरत ते यकीन रखनि अहले ईमान जी वस्फ़ आहे, सिफ़त आहे, मुत्तक़ीन जी सिफ़त आहे। त जेको मुवहिद हूंदो, तौहीद वारो हूंदो, दिलि में तौहीद हूंदी, दिलि में ईमान हूंदो ऐं तक़वा हूंदी, अल्लाह जो ख़ौफ़ हूंदो, उहो ई आख़िरत ते यकीन रखंदो। आख़िरत यकीन आहे वो मुशरिक आहे। तंहिंखे अल्लाह ताला फरमायो अहले ईमान खे, मुसलमान खे, या अय्युहल्लज़ीना आमनू, ए ईमान वारो, क़ू अनफुसकुम व अहलीकुम नारा, तव्हां पंहिंजो पाण खे ऐं पंहिंजे अहल अयाल खे, पंहिंजे घर वारनि खे बाहि खां बचायो, बाहि खां बचायो। वक़ूदुहा अन्नास वल हिजारा, उन बाहि खां जो ईंधन ऐं बल इंसान ऐं पत्थर आहिनि, काठियूं गैस कोन हूंदो, इंसान ऐं पत्थर उन बाहि जो बल आहिनि। तंहिं करे अल्लाह ताला जनम खे भरे पुछंदो हल इम्तिरात फ़तक़ूल हल मिन मज़ीद, जनम एॾा माण्हू अल्लाह चवंदो, पुछंदो छा भरिजी वई? जंहिं चवंदो अञा आहिनि त अञा मोकिलियो, अञा आहिनि त अञा मोकिलियो। जीअं इंसान पवंदा जहन्नम में तीअं उहो भरकंदी जहन्नम में भरकंदी वेंदी। त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभिनी पंहिंजे ख़ानदाननि खे, पंहिंजे क़ौम खे, सभिनी मुस्लमान खे, पंहिंजी उम्मत खे आख़िरत खां डिॼारियो, आख़िरत जो हुक्म ॾियारियो। ऐं शुरू में छा फरमायो? वकुंतु नहयतुकुम अन ज़ियारतिल क़ुबूर इल्ला फ़ज़ूरुहा फ़इन्नहा तुज़क्किरु आख़िरह। अॻे में तव्हांखे मूं मना कई हुई त क़बरुनि ते ज़ियारत न कंदा कयो, क़बरुनि ते न वञो, छो त क़बरुनि ते वञण सां वॾा फितना थियनि था, शिरक ऐं बिदअत थियनि था। जंहिंजो मिसाल तव्हां ॾिसो दुनिया में, हिन पंहिंजे मुल्क में, पंहिंजे सूबे में केतिरियूं दरगाहूं आहिनि जिते शिरक जा अॾा आहिनि, उते शिरक थिए थो, बिदअत थींदो, ख़ुराफ़ात, हर बुराई थिए थी। त शुरू में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुस्लमान खे शुरू दौर में क़बरुनि खां मना कई, अक़ीदा मज़लूम थी विया, अक़ीदा मुस्तक़िम थी विया, तौहीद मुस्लमान पक्का थी विया। पोइ फरमायो फ़ज़ूरुहा फ़इन्नहा तुज़क्किरुल आख़िरह। हाणे तव्हांखे इजाज़त ॾियां थो, हुकुम कयां थो, क़बरुनि जी ज़ियारत कंदा कयो। इहे क़बरूं तव्हांखे आख़िरत यादि ॾियारींदियूं, क़बरूं तव्हांखे आख़िरत यादि ॾियारींदियूं। त क़बर खे ॾिसी इंसान खे आख़िरत यादि अचे। पर जेके दरगाहनि ते क़बरुनि ते दरगाहूं ठाहिनि था, कुबा ठाहिनि था, उते शिरक जा अॾा बुरायूं कनि था, हराम खाइनि पिया, उनखे आख़िरत यादि आहे? कॾहिं न यादि कान थी अचे। उहे क़बर ते वेही शिरक पिया कनि, क़बर ते वेही सिधा था कनि, बुरायूं पिया कनि, हराम पिया खाइनि, बदकारियूं पिया कनि दरगाहनि ऐं क़बरुनि ते। नालो रखनि पीर या शाह, मुंड में पीर पुठियां शाह रखियो, कहिड़े कुते जी क़बर हुजे, गॾे जी क़बर हुजे, पर उहो थी वेंदो बुज़ुर्ग ते पीर थी वेंदो। जीअं दरगाह क़बर आहे न, हमीर फ़क़ीर, हमीर फ़क़ीर,
हाणे ख़बर कान्हे हमीर छाखे चइबो आहे। क़ुरान में अल्लाह फरमायो हमीर, सभ खां बुछड़ो आवाज़ गेडहन जो आवाज़ आहे। हमीर चइबो आहे गेडहन खे। हिन नालो खे वञी बुज़ुर्ग जो हमीर फ़कीर, उन दरगाह ते मेलो थिए थो गेडहन जो, गेडा फ़कीर। तमाजा कुत्ता ऐं गेडा फ़कीर बुज़ुर्ग आहिनि। उहे कुत्ता ऐं गेडा हूंदा, उते कहिड़ी तौहीद हूंदी, उते शिरकी हूंदो, बिदअत हूंदी, गुमराही हूंदी, उनखे आख़िर यादि ईंदी। बल्कि कराची के कब्रिस्तान में, कराची के मशहूर कब्रिस्तान में जेके गोरकुन आहिनि केॾो खोटीनि था। उन में जेको वॾी उमिरि जो गोरकुन हुयो, उन शागिर्द पकड़ियो। शागिर्द पकड़ियो, छा कंदे पकड़ियो? कब्र जे अंदर जे औरत खे जनाज़ो, नौजवान औरत जनाज़ो खणी ईंदा हुआ, उन कब्र में दफ़न करे वेंदा हुआ। रात जो वो गोरकुन छोकिरो, नौजवान छोकिरो कब्र खोटे उन औरत सां कब्र में ज़िना कंदो हुयो। अल्लाहु अकबर। इन जाइ ते ज़िना करे उनखे मौत या आख़िरत यादि ईंदी। उहो माण्हू पकड़ियो पंजाब जो हुयो, उनजो मुंहिंजो उस्ताद ई आहे जंहिं मूंखे हिते रखियो आहे ऐं सेखारियो आहे। केतिरा साल थियनि असांखे इहो कमु कंदे उस्ताद शागिर्द इहे कमु कंदा हुआ कब्रिस्तान में। जे नौजवान औरत लाश आहे वो दफन करे वेंदा हलिया, पुठियां ही कब्र खोटे उन कब्र में उन औरत सां बुराई कंदा। अल्लाहु अकबर। ऐं उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु कब्र जो ज़िक्र ॿुधी केॾो रोईंदो हो, एॾो रोईंदो हो, दाढ़ी मुबारक पुसी वेंदी, उन सां पुसी वेंदी। छो कब्र क़यामत जो पहिरियों ॾाको आहे, आख़िरत जो पहिरियों ॾाको आहे, पहिरीं घाटी आहे। इन करे ज़ुन्नूरैन उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु कब्र खां गुज़रंदो हो या ज़िक्र ॿुधंदो हो त एतिरे क़दर रोईंदो हो त ॾाढी तरह थी वेंदी हुई। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु दफ़ो सहाबा जो अज़ाब कब्र जो बयानु कयो, अज़ाब कब्र जो बयानु कयो। जॾहिं बयानु कयो त सहाब किराम जेके वेठा आया उन पुठियां औरतूं हुयूं, औरतूं वेठियूं हुयूं, त सहाब किराम जूं ओछगाड़ूं शुरू थियूं, ओछगाड़ूं शुरू थियूं। अरे जा मशकरा मौलवी तक़रीरूं कनि था, माण्हू खिलनि था, टहक ॾियनि था। अल्लाहु अकबर। मुहम्मद रसूलुल्लाह फरमायो त आख़िर जे बारे में जेको आऊं ॼाणां थो, आख़िर जे बारे में जेको आऊं ॼाणां थो, जेके तव्हीं ॼाणो तव्हांजो खिलूं बंदि थी वञनि, तव्हांजा टहक बंदि थी वञनि, तव्हांजी खिलखिलाट बंदि थी वञे ऐं रोड वेही रहो ऐं तव्हांखे बिस्तरनि जूं लज़तूं विसरी वञनि, बिस्तर जूं लज़तूं विसरी वञनि जेके आख़िर में मूंखे मालूमात आहे तव्हांखे ख़बर पए त अल्लाहु अकबर। आख़िरत उहा शइ आहे लेकिन उन जो रुकावट कहिड़ी आहे? बल तुसिरून अल हयात दुनिया, दुनिया जी मोहब्बत, दुनिया जी ज़ेव ज़ीनत, दुनिया जो हिर्स ऐं दौलत, उहदो मनसब, इहो रुकावट आहे। इहो आख़िरत जे फ़िक्र खां ग़ाफ़िल करे थो। वल आख़िरतु ख़ैरुन व अबक़ा, आख़िरत सभ खां भली आहे ऐं हमेशह रहण वारी आहे, हमेशह रहण वारी आख़िरत वारी ज़िंदगी आहे। इन करे मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तव्हां मां सभ खां वधीक दाना इंसान उहो आहे, अकुलमंद इंसान, हिकमत वारो उहो आहे जेको इमा अमिल बादल मौत, मौत खां बाद वारी ज़िंदगी लाइ अमल करे, मौत खां बाद वारी ज़िंदगी लाइ अमल करे। जे ज़िंदगी खां पोइ मौत कोन्हे, मौत दुनिया जी ज़िंदगी में आहे, आख़िरत ज़िंदगी में मौत कोन्हे। अल्लज़ी यसल नार कुबरा सुम्म ला यमूतु फीहा वला यहया, जेके बाहि में वॾी में दाख़िल थींदा लेकिन जीअंदा न पोइ मरंदा। मौत घुरंदा, मौत कोन ईंदो, मौत घुरंदा, मौत कोन ईंदो। त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तॾहिं फरमायो सभिनी मुस्लमान खे त अनक़िज़ू अनफुसकुम मिनन नार, अनक़िज़ू अनफुसकुम मिनन नार, ए मुस्लमानो, ए इंसानो, पंहिंजे पाण खे बाहि खां बचायो। त हीउ पाण बाहि खां बचाइण जी कोशिश कयो। फ़इन्नी ला अमलिकु लकुम मिनल्लाहि शैआ, ऐं क़यामत जे ॾींहुं अल्लाह दरबार में तव्हांखे बचाए कोन सघंदुसि, तव्हांखे कमु कोन ईंदुसि। अल्लाहु अकबर। क़यामत में नबी सोचे थो ऐं तव्हां कमु कोन ईंदुसि त अबलग़्तुकुम, मूं तव्हांखे पैगाम पुॼाए छॾियो आहे, मुंहिंजो कमु आहे पैगाम पुॼाइण, मूं पैगाम पुॼाए छॾियो आहे। टे ॻाल्हियूं फरमायूं, अनक़िज़ू अनफुसकुम मिनन नार, बाहि खां पाण खे बचायो। ॿी ॻाल्हि फ़इन्नी ला अमलिकु लकुम मिनल्लाहि शैआ, ऐं क़यामत में अल्लाह दरबार में तव्हांखे बचाए कोन सघंदुसि, कमु कोन ईंदुसि।
टी ॻाल्हि कद अबलगतुकुम तव्हांखे मूं पैगाम पुॼाए छॾियो आहे सभिनी खे जमा करे फरमायूं वरी ख़ासि करे पंहिंजे चाचे खे फरमायूं या अब्बास अमन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अन तुम नफ्सुक मिन अन्नार फइन्नी ला अमलिकु लक मिन अल्लाह शैआ कद अबलगतुक ए चाचा ए नबी जा चाचा अब्बास बाहि खां पाण खे बचाए बाहि खां पाण खे बचाइण जी फिक्र कर कोशिश कर बाहि खां पाण खे बचाए ऐं तोखे कमु कोई मुंहिंजा सम्झां नबी जो चाचो आहियां पैगंबर जो चाचो आहियां रसूलुल्लाह जो चाचो आहियां मूंखे माइटी बचाईंदी ऐं तोखे कमु कोन ईंदो साईं अल्लाह दरबार में ऐं तोखे कमु कोन ईंदुसि कद अबलगतुक मूं तोखे पैगाम पुॼाए छॾियो आहे हाणे पाण महिनत कर पाण कोशिश कर आख़िर जो फिक्र करे बाहि खां पाण खे बचाए अल्लाह अकबर उन खां बाद पंहिंजी प्यारी लफ़्ज़े जिगर सभ खां प्यारी यानी फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा उनखे फरमाइनि था या फातिमा बिन्त मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ए फातिमा ए मुहम्मद जी न्याणी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अनक़िज़ी नफ्सुक मिन अन्नार ए फातिमा ए मुहम्मद जी न्याणी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बाहि खां पाण खे बचाए अल्लाह अकबर इन खां वधीक ॿियो को रिश्तो आहे इन खां अक़रब ॿियो को रिश्तो आहे पीउ न्याणी खे चए पियो त न्याणी खे ए मुंहिंजी न्याणी बाहि खां बचाइण लाइ पाण फिक्र कर पाण कोशिश कर फइन्नी ला अमलिकु लक मिन अल्लाह शैआ ऐं क़यामत जे ॾींहुं तोखे कमु कोन ईंदुसि मदा चईंदा आऊं नबी जी न्याणी आहियां ऐं मुहम्मद जी न्याणी आहियां ऐं बची नबी मूंखे बचाईंदो नबी कंहिंखे कोन बचाए सघे नबी कंहिंखे कोन बचाए सघे दुनिया में नबी नूह अलैहिस्सलाम ये 9.5 साल तबलीग कई अल्लाह दीन जी तौहीद तबलीग कई तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं सो बि दुनिया में पंहिंजे पुट खे बचाए कोन सघियो दुनिया में अच ॾाढो पुट तबाह थी वियो ॿुॾी वियो बचाए कोन सघियो क़यामत में किथां कमु ईंदो नबी पंहिंजी न्याणी खे कोन बचाए सघे पोइ कहिड़ो पीर आहे जेको मुरीदनि खे बचाईंदो जेका असां ॾियनि था असीं तव्हांखे बचाईंदासीं न जन्नत में वठी ईंदासीं ॾाॾे जो घर आहे असीं आले रसूल आहियूं उनजा अक़ीदा ॾिसो उनजा अमल ॾिसो उनजो किरदार ॾिसो उनजा बूथ ऐं चेहरा ॾिसो इहे पंहिंजे पाण सैयद आले रसूल दरासी रहमतुल्लाह अलैह चवंदो हुयो न इन्हनि सैयदनि खे ॾिसी असांखे सैयद सलाम ते शर्म थो अचे आले रसूल सलाम था शाह साहिब चवंदा असांखे इहो केॾो वॾो फ़ख्र आहे जो असीं आले रसूल आहियूं रसूल जे आलम आहियूं पर असांखे हिन सैयदनि खे ॾिसी शर्म थो अचे त सैयद कीअं सॾायूं जेके शराबी भंगोरा बेदीन मुशरिक ऐं दरगाहनि जा पुजारी अंदासनि जा पुजारी मुरीदनि जो मार खाए इज़्ज़त लुटीन सॼे पाण खे आले रसूल त आले रसूलुल्लाह ख़ुदि फरमाए पियो पंहिंजी न्याणी खे ए फातिमा जन्नत जी बाहि खां पाण खे बचाए ऐं तोखे कमु कोन ईंदोसीं बचाए कोन सघंदोसीं नूह अलैहिस्सलाम पंहिंजे पुट खे बचाए कोन सघियो इब्राहिम सलाम खे बाहि में छॾे वियो इब्राहिम सलाम पंहिंजे पाण खे बाहि खां बचाए कोन सघियो जे इब्राहिम सलाम खे दुनिया जी बाहि खां बचायो जन्नत जी बाहि खां उहो ई बचाए सघे थो ॿिए खे ताक़त न आहे अल्लाह छा फरमायो कुलना या नार कूनी बर्दन व सलामा ए बाहि थधी थी वञ थधी व सलामती वारी अला इब्राहिम ॿिए कंहिंजे लाइ न सिर्फ़ु इब्राहिम सलाम जे लाइ बाहि खे गरम करे या थधो करे रब खे ताक़त आहे हर शइ ते क़ादिर आहे बाहि खे गर्मी ॾे या बर्फ़ बनाए हू हर शइ ते क़ादिर आहे त क़ौम ॾिसे पई त हर शइ सड़े पई त इब्राहिम सलाम जे चोले खे बाहि कान सड़े पई छो कंहिं हुकुम कयो त बाहि खां अल्लाह ताला खे बचायो लेकिन नूह अलैहिस्सलाम छा चयो इन नबनी मिन अहली व इन वादकल हक़ व अंत हकमुल हाकिमीन या अल्लाह मुंहिंजो पुट मुंहिंजे अहल मां हुयो तुंहिंजो वाइदो हुयो तुंहिंजे अहल खे बचाईंदुसि मुंहिंजो पुट मुंहिंजे अहल मां हुयो तो उनखे कोन बचायो तुंहिंजो वाइदो हक़ आहे तूं वाइदो पूरो करण वारो आहीं अल्लाहु अकबर तूं हकमुल हाकिमीन आहीं अल्लाह छा चयो सूरह हूद पढ़ो अल्लाह छा फरमायो قال يا نوح إنه ليس من أهلك إنه عمل غير صالح فلا تصل ما ليس لك به علم إني أعظك أن تكون من الجاهلين नूह अलैहिस्सलाम खे फरमाए ए नूह तुंहिंजे अहल मां ई कोन्हे को इहो तुंहिंजो पुटु इहो अखियुनि लाइ ॿुॾी वियो आहे तुंहिंजे अहल मां ई कोन्हे माना खूनी रिश्तो
दीन ते मुक़दम न आहे, दीन शरीयत मुक़दम आहे खून रिश्ते ते। पहिरीं दीन आहे, पोइ माइटी आहे, पहिरीं दीन आहे, पोइ बिरादरी आहे, पहिरीं शरीयत आहे, पोइ ख़ानदान बिरादरी आहे। शरीयत खां सवाइ माइटी कंहिंखे कमु कान ईंदी। त अल्लाह फरमायो इहो पुटु तुंहिंजे अहल मां कोन्हे, छा पुटु कोन हो छा? तूं त नबी लुत्फ़ो कोन हो छा? उन घरवारी कोन ॾियणी हो छा? पोइ मालिक चए तुंहिंजे अहल मां कोन्हे छो? इन्नहु अमल गैर सालिह, इन अमल चङा कोन हा, अक़ीदो सही कोन हो, अमल सही कोन हो। त उन अमल न सही होने करे अल्लाह नबी जे अहल मां कढी छॾियो, नबी जे ख़ानदान मां अहल मां कढी छॾियो। अल्लाह फरमातो आऊं तोखे नसीहत कयां थो, एॾे मुशरिक ॾांहुं सवाल न कर, मथां तूं जाल मां थी वञी, ए नूह मथां तूं जाल मां थी वञी, ऐं तोखे पनाह ॾियां थो मां तूं जाल मां थी वञी। अल्लाहु अकबर, हेॾो अज़ीम पैगंबर 950 साल तबलीग कई आहे, पर अल्लाह रब्बुल आलमीन उनजी का परवाह कान कई। उन अखियुनि ॾाढो वहाल बैनल मौज फकान मिनल मुग़रक़ीन, अखियुनि ॾाढो ॿुॾी वियो हलियो, बचाए कोन सघियो। को नबी पंहिंजे पुट खे दुनिया में बचाए कोन थो सघे, सो आख़िरत में किथां बचाए सघंदो, क़यामत में किथां बचाए सघंदो? त नबी साहब फरमायो ए फातिमा, ए मुहम्मद जी न्याणी, आख़िर जो फिक्र कर, जहन्नम जी बाहि खां पाण खे पाण बचाए। फइन्नी ला अमलिकु लक इल्ला शैआ, ऐं क़यामत जे ॾींहुं तोखे कमु कोन ईंदो अथई, मथां जी नबी मुंहिंजो पीउ आहे ऐं बची वेंदुसि, मूंखे बचाईंदो। क़द अबलग़्तु तोखे, मूं तोखे पैगाम पुॼाए छॾियो आहे, पैगाम पुॼाए छॾियो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पैगाम पुॼाए छॾियो आहे। क़ुर हदीस असां वटि मौजूद आहे, पोइ सॼो खोले बार बार पढ़ो, सारो क़ुर सभु हदीसूं फ़िक्र आख़िरत ते मुश्तमिल आहिनि। तौहीद मक़सद फ़िक्र आख़िरत आहे, अल्लाह खे राज़ी करणु आहे, जन्नत में दाख़िल थियण लाइ आहे, जन्नत खां बचण लाइ आहे। दफ़ा आख़िरत जो फ़िक्र सभ खां अज़ीम इंतिहाई अहम फ़िक्र आहे, जंहिंखां को गाफ़िल इंसान बदबख़्त इंसान थी सघे थो, बाक़ी अहल ईमान अहल तौहीद कॾहिं आख़िरत खां गाफ़िल कोन थींदो। छो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 23 साल नबी जी ज़िंदगी आहे, ॾिसो त पाण केॾियूं क़ुर्बानियूं केॾियूं तकलीफ़ूं ॾिसूं अल्लाह जे दीन लाइ, आख़िरत लाइ, अल्लाह खे राज़ी करण लाइ। रात जो क़याम कनि था, पेर मां सॼनि था, पेर सुॼी पवनि था, वरम अचे थो, छाजे लाइ? अब खे राज़ी करण लाइ, रब जो शुक्रगुज़ार बणण जे लाइ, आख़िरत जे लाइ। ऐं क़यामत जे ॾिहाड़े रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शिफ़ात कंदा, पर अल्लाह जी इज़्न सां, अल्लाह जे हुक्म सां। हिकु दफ़ो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भरिसां वेठी अम्मा आयशा रज़ियल्लाहु ताला अन्हा, अचानक अखियुनि मां ॻोढ़ा अची रोई पई। पाण पुछो या आयशा मां युबकीक, या आयशा तो कहिड़ वारे छो पई रोई? चए थी या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हां ज़िक्र कंदा आहियो आख़िरत जो, जहन्नम जे अज़ाब जो, बाहि जो, मूंखे यादि अची वियो, ख़ौफ़ थियो, उन ख़ौफ़ मां मूंखे ॻोढ़ा अची विया। अल्लाह अकबर, आख़िरत जो फ़िक्र, जहन्नम जी यादगिरी आई, अखि मां ॻोढ़ा अची विया। असांखे ॿुधी ओड़ो हूंदो निकिरे अखि मां। पोइ थोरी देरि मां करे अम्मा आयशा पुछे थी या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, भला क़यामत जे ॾींहुं आख़िरत वारे ॾिहाड़े तव्हां पंजनि जी परगोड़ लहंदो या न, पंजनि खे यादि कंदो या न, पंजनि खे संभालींदो या कोन संभालींदो? अल्लाहु अकबर। इमाम कायनात मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, पंहिंजी प्यारी घरवारी उम्मुल मोमिनीन आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा खे, ए आयशा, आख़िरत ॾींहुं ते अहिड़ियूं घाटियूं आहिनि, जंहिंमें केरु कंहिंखे फ्री कोन ॼाणींदो, केरु कंहिंखे कोन पुछंदो त मुंहिंजो प्यारो चढ़ियो या बची किरियो। अहिड़ियूं अज़ीम लहकाव वारियूं घाटियूं आहिनि, केरु कंहिंखे यादि कोन हूंदो, छो त उहो ॾिहाड़ो आहे जीअं अंबिया किराम जे ज़माने छा हूंदो। वक़ाल रसूल यौमइज़िन रब्बि सलिम रब्बि सलिम, क़यामत जे ॾींहुं अंबिया किराम जे ज़माने हूंदो, या अल्लाह तूं बचाइजा, रब तूं सलाम रखिजा, तूं बचाइजा। इहे लफ़्ज़ हूंदा अंबिया किराम जी ज़बान ते। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयशा खे फरमायो, ए आयशा, 3 घाटियूं आख़िरत जे ॾिहाड़े अहिड़ियूं हूंदियूं जंहिंमें केरु कंहिं यादि कोन कंदो। हिकिड़ो उन वक़्तु जंहिं वक़्तु अमल तुरंदा, अमाल तुरंदा, ॿाननि जा अमल तुरंदा, हिकु पासे नेकियूं रखी वेंदियूं, ॿिए पासे गुनाह रखिया वेंदा। ए आयशा, उन वटि कंहिंखे कंहिंजो फ़िक्र कोन हूंदो, नफ़्सा नफ़्सी हूंदी, हर को ॾींदो छा मुंहिंजा नेक अमल ॻरा थियनि, मुंहिंजा गुनाह हल्का थियनि, ऐं बची वञा, केरु कंहिं यादि कोन कंदो। ॿियो उहो वक़्तु ईंदो अमाल नमा विरहाया वेंदा,
जन्नतिन के सजे से मिलंदा जन्म के पुठे में खबे से मिलंदा खबे से मिलंदा ए आशा उन वक्त कहे के यादगिरी गाना हुंदी केडो फिक्र कोन हुंदो तो मुझे प्यारे के मुझे घरवाली के मुझे मुर्शिद के मुझे मुरीद के अमान में छा मिलो सजे समय या खबे समय के हे केडो फिक्र कोन हुंदो नफ्सा नफ्सी हुंदी त्यो वो वक्त हुंदो आशा जे कुल सराता गुजरो पवंदो कुल सरात ये तलवार खां तिखी वार खां सनी आहे उन ता गुजर वक्त हिंदो ए आशा उन वक्त केर के याद कोन कंदो मुझो प्यारो किथे आ मुझो मुर्शिद किथे आ मुझो मुरीद किथे आ ये सभई पीर दुनिया जा कूड़ा ठग पीर हन ठग मुर्शिदन तो पे पीर लफ्ज पे जेका है या पे न पूरे कुरान में आहे न हदीस में आहे न अरबी लुगत में आहे वो पीर किथा आया मना पीर ने वजूद ही कोने को पीर जो वजूद ही कोने को पीर फारसी लफ्ज है फारसी पीर माना पढ़ो ताकि जो को पीर कोने ताकि मुर्शिद सन एकरो आहे पूरी उम्मत जो कायद रबर मुर्शिद अल्लाह ताला नो आहे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हें मुर्शिद खां वादी जो को मुर्शिद पूरी कायनात में कोने उन्हें मुर्शिद खां जेको फिरियो वो गुमराह है उन्हें मुर्शिद जेको ताबेदारी कंदो जेको पैरवी कंदो उन्हें के आखिरत जो फिक्र हुंदो आखिरत वाली जिंदगी हमेशा रहने वाली जिंदगी आखिरत की जवानी हमेशा रहने वाली जवानी आखिरत की सेहत हमेशा रहने वाली सेहत आखिरत जो हुस्न हमेशा रहने वाला हुस्न हुंदो आखिरत जो नेमतूं हमेशा रहने वाली नेमतूं हुंदियूं ऐं आखिरत जेका जिंदगी आहे उहा सभ खां भली ऐं हमेशा रहने वाली आहे जेका बाद मौत कोन हुंदो त असां मुसलमान के घुर्जे दिन आरज़ी जिंदगी जे पुठियां असी बर्बाद थी पिया इन मां अॼु पुछ मां त कढी असी फिक्र आखिरत कयूं अज़ाब जहन्नम खां पंहिंजे पाण खे पहले कोशिश कीअं कयूं कि अल्लाह जो हुकुम आहे सूरह सिपारे सूरह ताहा जे आख़िर रुकू में वअमुर अहलक बिस्सलात वस्तबिर अलैहा ला नसलुक रिज़्क़ा नहनु नरज़ुकुक वल आक़िबतु लित्तक़वा जहन्नम जे बाहि खां पाण खे अल्लाह खे बचायो कीअं बचायो जो तू पंहिंजे घर वारनि खे निमाज़ जो हुकुम कर पाण बि निमाज़ क़ाइम कंदो रह ला नसलुक रिज़्क़ा तोखां रिज़्क़ जो सवाल कोन था कयूं तोखां रिज़्क़ कोन था घुरूं रह नहनु नरज़ुकुक अल्लाह फरमाए तोखे रिज़्क़ असीं था ॾियूं वल आक़िबतु लित्तक़वा पछाड़ी परहेज़गारनि जी आहे त पोइ जन्नत जी बाहि कीअं बचायो पाण निमाज़ क़ाइम कयो ऐं पंहिंजे घर वारनि खे निमाज़ जो हुकुम कयो माना निमाज़ खां सवाइ छोटकारो नामुमकिन है आखिरत जो क्या आखिरत जो न छोटकारो निजात नामुमकिन है छो त क़यामत जे ॾींहुं सभ खां पहिरीं हिसाब थींदो निमाज़ जो अमाल में निमाज़ जो हिसाब किताब थींदो पोइ निमाज़ न हूंदी उन हिसाब किताब छा थींदो त निमाज़ उहो बुनियादी अल्लाह जो फरीज़ो आहे ऐं सभ खां महबूब अल्लाह जो फरीज़ो आहे सभ खां प्यारो फरीज़ो आहे छो त ज़कात जो हुकुम आहे त 12 महीने ज़कात ॾियो साल में हिकु दफ़ो फ़र्ज़ अदा कयो ज़कात फर्ज़ है इस्लाम जो बुनियाद है पर साल में एक दफ़ो अदा कयो रमज़ान फर्ज़ है रोज़ा फर्ज़ है रमज़ान जा इस्लाम जो बुनियाद है साल में एक महीनो फर्ज़ है हज फर्ज़ है इस्लाम जो बुनियाद है पर जिंदगी में एक दफ़ो है जिंदगी में एक दफ़ो फर्ज़ है जो नफिल है लेकिन नमाज वो फरीज़ो है महबूब है प्यारो फरीज़ो अल्लाह ताला जो जे अल्लाह हुकुम कयो रात ॾींहं में 50 नमाज़ूं पढ़ो 50 नमाज़ूं असी 5 पढ़ूं था अल्लाह ने 50 लिखी वञनि थियूं 50 जो सवाब मिले थो अल्हम्दुलिल्लाह कोई जेके वॾा बदबख्त इंसान आहिनि बदनसीब आहिनि जेके निमाज़ खां भॼनि था निमाज़ खां पोइते रहनि था निमाज़ खां टोटी आहिनि उनखे को फिक्र न आख़िरत जो जेके आख़िरत जो फिक्र हूंदो उहो कॾहिं निमाज़ में कोताही कोन कंदो निमाज़ में सुस्ती कोन कंदो बल्कि पंहिंजे घर वारनि ते निमाज़ जी सख़्ती कंदो निमाज़ लाइ सख़्ती कंदो निगरानी कंदो पाबंदी कराईंदो ऐं पाण पाबंदी कंदो रहंदो यो महबूब अल्लाह जो अमल है अल्लाह ताला सब खां महबूब अमल है बाने जो सब खां प्यारो अमल है बाने जो त अल्लाह रब्बुल आलमीन असां खे तौफीक अता फरमाए त असां निमाज़ जी पाबंदी करे निमाज़ खे कायम रखी आखिर जो फिक्र कंदे पंहिंजे अहल अयाल खे निमाज़ जो हुकुम कयूं निमाज़ लाइ सख़्ती कयूं ऐं तौहीद सम्झायूं त निमाज़ में सभ खां वॾो इज़हार आहे अल्लाह जी तौहीद जो अल्लाह जी बंदगी जो पाण जो वॾो इज़हार आहे त अल्लाह खे सभ खां वधीक पसंदि आहे राति ॾींहं में 5 वक़्त मुंहिंजे आॾो अचो अची झुको मूंखां जेको घुरो तव्हांखे ॾियां जेको घुरो तव्हांखे ॾियां मूंखां माफ़ी घुरो तव्हांखे माफ़ कयां तव्हांखे बख़्श कयां
पर असां में सुस्ती आहे, असां में कोताही आहे। इन कोताही खे दूर करण जी अल्लाह सां तौफीक फरमाए। हर मुस्लमान खे, हर इंसान खे अल्लाह ताला फिक्र आख़िर नसीब फरमाए, उन खां महरूम न करे। अल्लाह सां तौफीक फरमाए। अक़ूलु क़ौली हाज़ा वस्तग़फिर